पंहिंजे जीवन के सही राह ऐं सही रस्तो ॾियो। ऐं उन मालिक असां सभिनी खे एतिरी त रहमत ॾिनी आहे जो असां सिर्फ़ थोरो पंहिंजो पाण खे बहितर कयूं ऐं सभु कुझु पंहिंजो पाण बहितर थियण लॻंदो आहे। उन जे तरफ़ों कमी काई न हूंदी आहे। उन जी रहमत, उन जो प्यार, उन जी आशीर्वाद ऐं उन जो जीवन हक़ीक़त में असां सभिनी ते सदाई रहमत वरसाईंदो रहंदो आहे। सिर्फ़ असां थोरो पंहिंजो पाण खे संभाले करे हलूं। असां कॾहिं कॾहिं ग़लती पाण कंदा आहियूं ऐं कोई ॾोहो कंहिं ॿिए ते ॾींदा आहियूं। कॾहिं ईश्वर खे चवंदा आहियूं नी छा कयो, कॾहिं सतगुरु खे चवंदा आहियूं, कॾहिं क़िस्मत, कॾहिं भाग, कॾहिं नसीब, कॾहिं ॿिए ते हणण जी कोशिश कंदा आहियूं। पर जेतिरी उन मालिक असां ते रहमत कई आहे, अगरि थोरो उन खे संभाले करे हलूं त पोइ असांजो पूरो जीवन ई संवरजी वेंदो आहे। ऐं मालिक असां सभिनी खे संवरजण ऐं संभालण जी रहमत बख़्शी आहे। इन करे असां ॾिसंदासीं उन असांखे केतिरी संभार ॾिनी आहे। जेकॾहिं असांखे माल मिल्कियत ज्यादा हूंदो, ज़मीन जायदाद ज्यादा हूंदी त पोइ असां उनखे संभार जो बि ओतिरो ई ज़िम्मो पाण ते रखंदा आहियूं, उनखे संभाले करे रखंदा आहियूं। ऐं जेकॾहिं असांखे घटि हूंदो उनखे बि ओतिरो ई संभालींदा आहियूं। असां ॾिसंदासीं जेकॾहिं कंहिंखे सिर्फ़ लोटी ऐं लंगोटी हूंदी आहे त उहो बि ओतिरी संभाल कंदो आहे। जेकॾहिं कंहिंखे राजाई हूंदी आहे त उहो बि ओतिरी संभाल कंदो आहे। पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हर को पंहिंजी चीज जी ओड़ी संभाल कंदो आहे। त साॻे नमूने असांखे बि जेका मालिक रहमत ॾिनी आहे, अगरि उनजी थोरी संभाल कंदासीं त पोइ सभु कुझु बहितर थींदो आहे। असां ॾिसंदा आहियूं असां रोटी त हर रोज़ खाईंदा आहियूं ऐं ॾींहं में केतिरा ई दफ़ा खाईंदा आहियूं। इहे बि न आहे को हिकु ॿ या टे दफ़ा खाईंदा आहियूं। हिकु ॿ टे जो नाश्तो मंझंदि राति खाईंदा आहियूं, पर विच विच में अलाए केतिरो कुझु खाई वेंदा आहियूं। उहो बि त उनमें शामिल आहे। हर थोरे वक़्त खां बाद असांजो मुंहुं कंहिं न कंहिं चीज़ ते हलंदो रहंदो आहे। उहो बि त उन खाधे में शामिल आहे। पर जहिड़े नमूने असां खायूं उन जो असर बि तहिड़ो पवंदो आहे। खाधो उहो साॻियो आहे। जेकॾहिं असां उहो प्रसाद करे खाईंदासीं त रहमत बणिजी करे ईंदो। जेकॾहिं घर जो सम्झी करे खाईंदासीं त प्यार भरिजी करे ईंदो। जेकॾहिं होटल जो सम्झी करे खाईंदासीं त टेस्ट बणिजी करे ईंदो। जंहिं अंदाज़ सां
जहिड़ो खाधो खाईंदासीं उहो असांखे ओढ़ो ई बणिजी करे ईंदो ऐं उनजो असर बि त अहिड़ो पवंदो। जेकॾहिं होटल जो रोटी खायूं तो प्रसाद थोड़े बणबो। जेकॾहिं घर जी रोटी खायूं उहा होटल जी थोड़े सड़बी। जेकॾहिं होटल जी खायूं उहा घर जी थोड़े सड़बी। असां जहिड़ो जहिड़ो खाधो खाईंदासीं तहिड़ो तहिड़ो उहो थींदो बि सही ऐं उहो असर बि तहिड़ो ॾेखारींदो। असांखे प्रसाद खाइण सां रहमत मिलंदी, घर जो खाधो खाइण सां प्यार मिलंदो, होटल जे खाधे खाइण सां सवादु मिलंदो। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे, पर जंहिं अंदाज़ सां असां सिर्फ़ु खायूं उहो असांखे तहिड़ो ॾींदो। असां साॻे नमूने जीवन में बि जहिड़ी चीज़ जो जहिड़ो इस्तेमालु कंदासीं उहो फल पंहिंजो तहिड़ो ॾींदो। चीज़ उहा साॻी हूंदी, फल पंहिंजो ॾींदो। जो रोटी ते ॻाल्हि हली, असां अन्न खे जहिड़ो माहौल ॾींदासीं तहिड़ो थींदो, जहिड़ो आदर ॾींदासीं ओड़ो थी करे असांखे लॻंदो। जीअं कोई शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहिब जी जो मिसाल आहे। हिकिड़ो परिवार उन ॾे आयो, चए साईं असांजे घर में सदाई झगड़ो पिटको इहा असांजा कुझु माण्हू जेके लाइन तो लही वेंदा आहिनि, कंहिंजो अंदाज़ की आहे, कंहिंजो खाधो पीतो की आहे, कंहिंजो ॻाल्हाइण की आहे। तंहिंजे करे घर में सोच चङी न हुजे, अमल चङा न हुजनि त पोइ सिधे दुख दर्दता सभु कुझु ईंदो आहे। तंहिंजे करे आसीस करो असांजे घर में शांति ऐं रहमत बनी रहे। तॾहिं साईं उन खां पुछो त हर कंहिं पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि कई, जीअं घर में थींदो ई आहे, हर को ॿिए ते हणंदो, हर को चवंदो मां सही आहे। इहो त हर घर में हर को पंहिंजो पाण खे सही सम्झंदो आहे। तॾहिं साईं खे चयो त हाणे ॿियो कुझु न कयो, जॾहिं रोटी तयारु कयो उन वक़्तु मालिक जो नाम ध्यानु सिमरन जाप कयो, कोई भॼन कयो, कोई कीर्तन कयो। उन वक़्तु पंहिंजो पाण खे मालिक जी रहमत में ख़ुशि रखो। ऐं जॾहिं इहो कंदो सभु सही थी वेंदो। ऐं हू आशीर्वाद वठी करे हलिया विया। ऐं जॾहिं कुझु वक़्त खां बाद आया, जैसे घर में सुकून शांति मालिक रहंदो, भाग नसीब क़िस्मत सभु कुझु आहे। तॾहिं साईं चयो कि छा आहे, जॾहिं असां रोटी तयारु कंदासीं असां जूं जहिड़ियूं भावनाऊं हूंदियूं उहे असांजूं खाधे में वेंदियूं। जेकॾहिं असां ॾिसंदा आहियूं, असां कंहिं होटल ते वेंदासीं, होटल वारे खां पुछंदासीं खाधो कीअं आहे, त पोइ उहो हिकदमि चवंदो बिल्कुलु घर जहिड़ो, उहो चवंदो। पर कॾहिं घर जो खाधो जहिड़ो बि तयारु कयूं उनखे कॾहिं चयो आहे होटल जहिड़ो? कुझु जॾहिं असांजो घर जो जेको खाधो हूंदो आहे उहो त बिल्कुलु नॉर्मल हूंदो आहे। कॾहिं उन वक़्त जो तयारु थियलु हूंदो आहे, कॾहिं तयारु करे रखी छॾिबो आहे, कॾहिं कोई माण्हू देरि सां ईंदो आहे त पाण खणी करे खाईंदो आहे, कॾहिं सब्ज़ी थिरियल हूंदी आहे, कॾहिं गरम हूंदी आहे, कॾहिं कीअं हूंदो आहे। घर में त सभु कुझु हलंदो आहे, पर होटल ते वेंदासीं उते जहिड़ो ऑर्डर ॾींदासीं ओड़ो थी करे मिलंदो। टेस्ट हुजे, उनजो बनायल हुजे, उनजो अंदाज़ हुजे, उनजो तरीक़ो हुजे, उनजी क्वांटिटी हुजे, उनजी क्वालिटी हुजे। असां ॾिसंदासीं घर खां हर चीज़ उते असांखे बहितर मिलंदी आहे। पर हमेशह होटल वारे खे चवंदासीं खाधो कीअं आहे, उहो चवंदो घर जहिड़ो।
पर घर जो जहिड़ो खाधो तयारु करो उनखे होटल जहिड़ो न चइबो आहे। जॾहिं घर जी रोटी हरू भरू अहिड़ी कोन्हे हूंदी जंहिंजे करे अहिड़ी तारीफ़ कजे। उहो ई करे जॾहिं असांजो घर में खाधो तयारु थींदो आहे त उन वक़्तु उहो जेको खाधो तयारु कयो वेंदो आहे उन में कोई न कोई प्यारु भरियो वेंदो आहे। कोई पंहिंजे ॿारनि जे लाइ कंदो, कोई माउ लाइ कंदो, कोई ससु लाइ कंदो, कोई घोट लाइ कंदो, कोई औलाद लाइ कंदो, कोई भाउ लाइ कंदो, कोई भेण लाइ कंदो, कोई नूंहं लाइ कंदो, कोई धीउ लाइ कंदो। वो जेतिरा ई असां घर जा मेंबर्स हूंदासीं उन्हनि सभिनी जे लाइ उनमें प्यारु भरियलु हूंदो आहे। तंहिंजे करे जॾहिं उहो खाईंदा आहियूं हक़ीक़त में सचे साईं चयो था खाधो न खाईंदा आहियूं, उनजो प्यारु खाईंदा आहियूं। उन जेका बनाइण में जेका उनजी मोहबत भरियलु हूंदी आहे, सिक भरियलु हूंदी आहे, भाव भरियलु हूंदो आहे, उहो खाइण सां असांखे पंहिंजो कंदो आहे। जॾहिं असां होटल जी रोटी खाईंदा आहियूं त पोइ उन में हिकिड़ी चाहत भरियलु हूंदी आहे, हिकिड़ी नाले जी तमन्ना भरियलु हूंदी आहे त इन खाइण सां कोई मुंहिंजी तारीफ़ करे, कोई मुंहिंजी साराह करे, मुंहिंजो नालो थिए। उन में पंहिंजो स्वार्थ भरियलु हूंदो आहे, ओतिरी मूंखे इनकम थींदी, ओतिरो मूंखे कुझु मिलंदो। ऐं जेके तयारु करण वारा हूंदा उन जूं पंहिंजूं भावनाऊं भरियलु हूंदो, कंहिंजी भावना कीअं हूंदी, कंहिंजी कीअं हूंदी। कोई चवंदो टेस्ट जे लाइ, कोई चवंदो मां फाथो आहे अची कीअं कयां। तो जेको जेको खाईंदो उन ते उनजो असरु पवंदो। तंहिंजे करे घर जे खाधे में प्यारु हूंदो आहे, होटल जे खाधे में सिर्फ़ु टेस्ट हूंदी आहे, छाकाणि हुनजो पैसनि सां वास्तो हूंदो आहे, स्वार्थ सां वास्तो हूंदो आहे। त जॾहिं असां मंदर जो खाधो खाईंदा आहियूं त उन में वरी मालिक जी श्रद्धा, विश्वास, यकीन, शेवा जी भावना, हर जे लाइ बहितर सोच, उहा जेका मालिक जी रहमत भरबी आहे उहा हुनखे प्रसाद बणाए छॾींदी आहे। ऐं पोइ उहो वरी जेको ई खाईंदो आहे उनजा विषाद यानी दुख, दर्द, कष्ट सभु दूरि थींदा आहिनि, उहो ख़ुशी सां भरिजी करे हलंदो आहे। तंहिंजे करे उन सचे साईं चयो जॾहिं असां खाधो तयारु कंदासीं, अगरि घर में झगड़ो हूंदो, पिटको हूंदो, वाद विवाद हूंदो, ग़लति भावनाऊं हूंदियूं, ग़लति सोच हूंदी, गुस्सो हूंदो, क्रोध हूंदो, साड़ हूंदो, त जॾहिं तयारु करण में असां साम्हूं वारे खे ॾींदासीं उनखे ॾींदासीं क्रोध, साड़, जलन सभु कुझु उहो, त पोइ साम्हूं प्यार या मोहबत मोटी करे कीअं मिलंदी। जहिड़ो खाराईंदासीं ओड़ो ई कुझु ईंदो। पर जॾहिं असां उन वक़्तु तयारु करण वक़्तु पंहिंजो प्यार, प्रेम, मालिक जो नालो, विश्वास, श्रद्धा, उनजी आसीस, पंहिंजो भाव सभु भरियोसीं तो जेको अंदरि वियो उन प्यार ऐं मोहबत जो कमु कयो, बहितर भावना जो कमु कयो, ऐं जंहिं खाधो उनखे अमृत थी करे लॻो ऐं हुनजूं सभु ख़ामियूं ऐं ख़राबियूं ख़तमु थी वियूं, उहो इंसानु चङो थी वियो, बहितर थी वियो। तंहिंजे करे असां जहिड़ी सोच सां जहिड़ो खाधो तयारु करे कंहिंखे खाराईंदासीं उहो हिकदमि खाइण वारे ते असरु कंदो आहे। जेकॾहिं असांजी मर्ज़ी आहे कंहिंखे अमृत करे खारायूं या कंहिंखे ज़हर करे खारायूं, जेकॾहिं उनखे अमृत बणाए करे खाराईंदासीं त उनखे अमृत थी करे लॻंदो, कंहिंखे ज़हर खाराईंदासीं त उनखे ज़हर थी करे लॻंदो, मुंहुं थी करे ओड़ो ई मिलंदो। तंहिंजे करे असां सिर्फ़ु तयारु करण ते अगरि खाधे जो एतिरो असरु पवंदो आहे त पोइ असांजे खाइण, घर, परिवार, सुभाउ ते उहो केतिरो असरु थो छॾे।